बदीन में ज़रई पानी की खोट, सारिन जा बेहतर अघ न मिलण ऐं कटौती करण ख़िलाफ़ एसयूपी आबादगार तंज़ीमनि तरफ़ां डीसी चौक खां डीसी ऑफिस ताईं एहतिजाजी रैली कढी धरणो हयो वियो। अज़ीज़ डेरो, अमीर आज़ाद पंवर, अब्दुल्ला चांडियो, जावेद मंदरू जी अॻुवाणी में निकिरंदड़ इन एहतिजाजी रैली में मुज़ाहिरीन जो चवणो हो त ज़िले में पाणी जी मुसलसल खोट खां पोइ जॾहिं ख़रीफ़ जा फसल लथा आहिनि त खेनि सारिन जा बहितर अघ न पिया मिलनि ऐं आलाण जी नाले में कटौती कई पई वञे। असांजो अॼोको एहतजाज में जेके बुनियादी मुतालबा आहिनि, हिकिड़ो इहो त डीसी साहब वटि जेको तय थियो गुज़िरियल साल त सारिन जी जेका नाजाइज़ कटौती थिए थी, किथे 2 किलो मण ते किथे 3 किलो, उहा न कई वेंदी ऐं उहो तय थियल आहे, उन ते अमल कोन थो थिए। हिकिड़ो त असीं उन ते अमल कराइणु चाहियूं था त सवाइ बारदाने जे वज़न जे बाक़ी जेका बि कटौती आहे उहा गैर क़ानूनी आहे। जो ख़ासि करे डीसी साहब खां मुतालबो आहे ऐं डीसी साहब खे रिक्वेस्ट था करियूं त महिरबानी करे इन्हनि शयुनि ते जेको बाउंड। ॿियो इहो आहे त पाणी जेको आहे असांखे बदीन में फुलेली केनाल ऐं अक्रमवा ते इलाही तमामु घणो लेट मिलियो हो, इन करे पाणी सखर डाउन वधाए ऐं पाणी इन्हनि ॿिन्ही खे जेको आहे तो उन जे लाइ असांजो इहो पुरज़ोर मुतालबो पहिरियों इहो आहे त उहा कटौती बंदि कई वञे ऐं असांखे जेके ज़मींदार आहियूं उन्हनि जी माना पर माना जेको उनजो बारदाने खां सवाइ हिकु माना किलो हिकिड़ो पाव बि वधीक ॾियणु नथा चाहियूं। मुतासिर आबादगारनि जे मुसलसल नारेबाज़ी बाद असिस्टेंट कमिश्नर बदीन यूनुस रिंद संदन मसइलनि जे फौरी हल करण जी यकीन दयानी कराइण ते आबादगारनि धरणो ख़त्म करे छॾियो। कैमरामैन इब्राहिम सां शकूर मेमन, सिंध टीवी न्यूज़, बदीन।